अज 2 अक्टूबर सन 2025 खमीस वारे दिहाड़े ते मेणा चौकी जी इन इलाके में हजरत मौलाना गुल हसन चांडियो साहब नौजवान मुजाहिद के ही प्लाट मिलो चांडिया साहिबान के प्लाट वक़फ़ कियो। अल्लाह पाक जे घर ठाहिण जे लाइ मदरसे लाइ है नंढड़ी उम्र में मौलाना ऐं समझो तो खीरो बचड़ो ताज़ो फारिग न को वाइज करे न को बेचारो भज भजा करे पांचे बलबूते ते मेहनत ते थोड़े अरसे में अल्लाह जी मेहरबानी से हेडी वडी जामे मस्जिद हिन चौक ते ठाराई ये उन जो इखलास ये उन जी मेहनत उन जो इंशाअल्लाह यो इखलास रहो जमायत जो ताउन रहो तो इंशाअल्लाह इन मेणा चौकी जी इन पुल ते इन चौक ते वडो हिकड़ो जामे इदारो कायम थींदो सब इंशाअल्लाह न माल एडो आयो एडे अल माल कादिम वर माल एडो आ जो शाम जो हुंदो आ सुबह जो न हुंदो सुबह जो होंदो तो शाम जो न होंदो। असा दुनिया की चुमड़िया पे आऊं नबी अलैहिस्सलाम फरमा दुनिया सिजनुल लिल मुमिन व जन्नतुल काफिर। दुनिया मोमिन जे लाइ जेल खानो ऐं काफिर जे लाइ जन्नत। जी दुनिया के अंदर जेली जेल जो पाबंद रहंदो तो माना न कंदो तो माके शेलो दियो ममरुगी को सवा मानी न कहिंदो माके हाई लेवल जा लट्टा पारायो माके एसी लियो न काल कोठली में बंदो जेल जा कपड़ा पाना पवंदस दाल रोटी दे गुजर करणो पवंदस। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेल सा मिसाल ले दुनिया की तो दुनिया मोमिन जे लाइ जेल जी जेली जेल जे अंदर जेल जो पाबंद आ तो मोमिन के भी इन दुनिया जे अंदर अल्लाह जे हुक्मन जो पाबंद रहणो पवंदो जी शरीयत चे जी कुरान बुकद लुकद दीन इस्लाम जो कम करणो छो तो असो जहान ही ना है असो वतन ही ना है असो वतन असो जहान असो घर अगती फानी दुनिया के लिए पिया मेहनत क्यों और चोटा लगी भैया नबी अलैहिस्सलाम फरमाया दुनिया जीफतु व तालिबुहा किला। दुनिया ढूंढ तलब कंदड़ कुत्तो ये भी नबी सही ढूंढ ते कांव भी इंदो कांव सा मुशाबह नहीं तशबीह कुत्ते सा नहीं कुत्ते सा इन ये करे जो कुत्तो पांजी बिरादरी में कच्चो आ कांव पांजी बिरादरी में सच्चो थोड़ो ने के मिड शारप कांव जै भी ढूंढ ते दींदो न पो कां कां करे सबनी के सॾु कंदो अचो बाबा तो वॾो माहौल ऐं कुत्तो ढूंढ ते पियो हूंदो न भली ॾाकींदो न त बि ॿिए कुत्ते खे ॾिसी ऐं किरंदो ख़बरदार मतां हेॾे आयो आहे त मुंडी लाईंदो हीअं आहे चल न के वापारी खे ख़बर पए त कंबर में 1000 रुपए जो नफ़ो आहे भाई जंदो अधरात में पर जेकॾहिं जो वयुसि न तो उनके चंदो वहरे वा यार पराए वापार में टंगण ही तो मना विढ़ंदो ढूंढ ते कुत्ता विढ़ंदा दुनिया ते ही मानू
दुनिया जो जान कलीला वमा हाज़िल हयातुद दुनिया इल्ला लहू व लइब। ये दुनिया जो जान लहू ऐ लाइबा खेल ऐ तमाशो कुल मताउ दुनिया कलील। मदीने जे मीर फरमाया दुनिया जो जान अल्लाह तो फरमा थोड़े वक्त जे लाइ ॾिनो तमाम थोड़े वक्त जे लाइ कुल मन अलैया फान। हर शइ फना कैसे भी न रहंदी। आसमान ते मौत ईंदो, चंड ते मौत ईंदो, सिज ते मौत ईंदो, ज़मीन ते मौत ईंदो, सब मरंदा, कोई भी न बचंदो। हत्ता के मौत ते मौत ईंदो। कुल्लु मन अलैहा फान। हर शइ फना थींदी वई। यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। अल्लाह तो फरमाए महबूब सब मरंदा मां अल्लाह हुयुस आया ऐं मां ई रहंदुसि। सब मरंदा से जॾहिं मरंदा से हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला ने कब्रिस्तान में दा एॾो रोंदा जो ॾाढी मुबारक पुसी जेसीं ना जन्नत जहन्नम जो बयान था ॿुधो ॾिनो तारो कब्रिस्तान में था जोरो पान फरमाईंदा आखिरत जे मंज़िलन मां पहिरीं पहिरीं मंज़िल क़ब्र। इतो कामयाब तो बेड़ा पार। नबी से फरमाया या क़ब्र मिट्टी जो ढेर न समझो, या तो जन्नत जे बागन मां बाग होतो या जहन्नम जे खलन मां एक खड या मज़ो आ या जहन्नम। ओ कलमे वारो अल्लाह जी ज़ात जो कसम मुझे साईं 1400 साल अग में पेशन कोई फरमाए माना फरमाए तो ये जमानो मुझे उम्मत ईंदो मां तां खां पुछांदो मिठो मोहम्मद सच्चो आ। हां मौली साहब नौजवान मुजाहिद बेचारे वाइज प्रोग्राम कयो देगियूं बद जुला क्यों खल कई है इते माना इन इलाके में मुसलमान आई कि पंहिंजे इख्तिलाफ़ जे करे न आया कि गर्मी जे करे न आया। साईं गर्मी ए बाबा केर वञे मुला सिधा थिया न टाइम ते वाइज कराए त वाइज जो टाइम हूंदो आहे टाइम ही न आहे दीन जे कम करण जो। हर वक्त कम कयो इख्तिलाफ़ छॾे मोहब्बत कायम कयो मरी वेंदासीं ख़बर ही न पवंदी। ही मदरसो ये मस्जिद अल्लाह जी नेमत जेको रब को मोड़े जेको वटे जिन प्लाट ॾिनो उहो भी कम कामयाब उन पंहिंजा घर जन्नत में ठाहे अईया भी ॿियो बीजन त मदरसो भी ठहे अईया को कुशादो मस्जिद के रस्तो कन या रोड ताईं मस्जिद चमके ताकि अचण वञण वारा ॾिसण मस्जिद आहे सरियाम जन्नत दुनिया हे तरह जी आ काले वे अब्बा काले वे दादा काले वे पड़ा दादा सब शनियूं हलिया विया असां भी शनियूं हलिया कब न 1400 साल अग में मुझे साईं सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद। 1400 साल अग में मुझो साईं फरमाए याती अलन्नास ज़मानुन युहिब्बूनल खम्स व यंसौनल खम्स। मुझो साईं फरमाए वयो मुझी उम्मत ते एड़ो ज़मानो ईंदो जो पंजन शयुनि सां मोहब्बत कंदा पंजन शयुनि खे विसारींदा। साईं केड़ा पान फरमाई युहिब्बून दुनिया व यंसौनल आखिरा। समझो यदि तो याद ये आदि याद दी वई ना अल्लाह जो कसम हो कामयाब हां पाने पो हदीस पढ़ंदो त अमल थी। साईं फरमाए मुंहिंजी उम्मत अहिड़ो ज़मानो ईंदो जो पंजनि शयुनि सां मोहब्बत कंदा पंजनि शयुनि खे विसारींदा युहिब्बून दुनिया व यंसौनल आखिरा। दुनिया सां मोहब्बत कंदा आखिरत खे विसारींदा। आयो ज़मानो न आयो जवाब ॾियो आयो दुनिया सां मोहब्बत
आखिरत के याद ना आई मीणा चौकी वारो जे करे आखिरत याद हो जी याद जुद मानू मा पाई न सके वो नहीं याद युहिब्बूनल हयात व यनसूनल मौत हयात ऐसा मोहब्बत कंदा मौत विसारींदा जण मरणो ही न दवाऊं पिया वठंदा त उमिरि वधी दवाऊं पिया वठंदा त मां टाइट थिया दुआऊं पिया घुराईंदासीं दुआ कर मुंहिंजी उमिरि वधे युहिब्बूनल हयात हयात ऐसा मोहब्बत वयनसूनल आखिरा वयनसूनल मौत मौत के विसारींदा रब तो फरमाए मुंहिंजा दिल पर ऐलान कर कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर नफ्स के मौत जो जायको चखणो रब तो फरमाए मौत ईंदो कादे मौत का भजंदो खुदा जी सा जो कसम आई नमा तकूनु युद्रिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिन मुशय्यदा लो अन कोटन में बंदो लो तभी मौत ईंदो मुझे सही फरमायो हयात ऐसा मोहब्बत करना मौत के विसारींदा युहिब्बूनल कुसूर व यनसूनल कुबूर मुझे सही फरमायो महला तुनसा मोहब्बत करना वडा बंगला ठाईंदा वडा रंग रूप कंदा मार्बल हणाईंदा वडा वडा टाइल्स वगैरह हणाईंदा ऐ वडी वडी बंगलनि सां महलातुनि सां मोहब्बत कंदा व यनसूनल कुबूर कब्रुनि खे विसारींदा जाते 50 साल 60 साल पियो रहे उन जे लाइ पियो महिनत करे मीणा चौकी वारो चई कब्र में 1000 साल रहणो आहे ख़बर न आहे त कॾहिं क़यामत अचे 1000 साल अंदर रहंदे उतो जे लाइ न बिस्तरे जो इंतजाम कई उतो जे लाइ न रंग रूप जो इंतजाम कई उतो जे लाइ पेट जो इंतजाम न कई कब्र जे लाइ रोशनी जो इंतजाम न कई कब्र लाइ पखी एसी जो इंतजाम न कई हिते पखर जा इंतजाम बिजली लाइ त सोलर पियो हणाए हिते सही चवा एसी जा इंतजाम हिते थधा पानी बर्फ जा इंतजाम कब्र लाइ त कुछ न कई अंदर सोड़ी कब्र अल्लाह अल्लाह से भला जन्नत जे लाइ केड़ो वापार कयो जन्नत जे लाइ असां केड़ा कपड़ा ऐं बिस्तरा ठाहियो फरमाए नमाज पढ़ रोजा रखो कुरान सां मोहब्बत करन मरी वींदे रोजा कब्र में बल्ब वांगुरु बरदई नमाज भी कब्र में दई सब मोड़ जा साथी दई अल्लाह जो कुरान तोड़ जो साथी दई सब दे रह जी ई हलंदो कोई आ जे बुधन जे लाइ को तैयार पुल ते माण्हू घणा या मस्जिद अंदाज़ो लगायो मरणो ना है मरंदे इज़राइल जी एड़ो चंबो थका जो थी वेंदी के चंगा भला पया हुंदा खबर ही न पवंदी ओ सेठ ओ वडेरा और ऐसा हथियार उभा भी न करे सघने इज़राइल जो एड़ो चंबो अज त अचे एत कम छॾे एत कुरान सभा पता नहीं करे कुछ गर्मी ना है कुछ गर्मी ना है ओहा गर्मी इते त पकड़ो भी हले तो उन जो जो हाल आ बेचारे हवाली भी थोड़ी थोड़ी बाफ लगे थी छावा भी आ मशर जो मैदान एड़ो जो सिजो नेज़े ते जमीन ट्रामे जी हित पगर कहीं हिते जो सिज पगर तो वो केडो ट्रामो होंदो ट्रामो स्विच कंदा porque अल्लाह जा एड़ा बाना हुंदा जेके रब सदी पंहिंजे अर्श जी छांव जेठा बिहारी छांव सलीनो अचो ए कुरान सच करे बीहंदो क़यामत जे ॾियारे जे दौरान में दुनिया में कुरान सां वफादारी अचो हयाती सां मोहब्बत दुनिया से मोहब्बत महलात से मोहब्बत कब्र विसरी वई है इंदे मथे जने मरण जो टाइम थींदो किरंदो जवानी जा डार हलिया वींदा डकंदो जंगा हलंदियूं अखियूं नज़र छॾे वयूं कन ॿुधण जी सलाह ते छॾे विया दंद भॼी पिया हाणे 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 ओ ये
पढ़े तो हाणे मौलवी खे वठी अचो त क़ुरान पढ़े त हाणे मौलवी छा करे हाणे क़ुरान छा करे अज़ानूं आहियूं न फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लका फऔला सुम्मा औला लका फऔला बेनमाज़ीअ खे तो रब चवे त वैल करे छॾई तबाही करे छॾई तबाही करे छॾई पंहिंजे लाइ तबाही सॾ थियो त मस्जिद में न आयो ख़ुदा जी ज़ात जो कसम मुस्लमानो कलमे वारो हुज़ूर फरमायो अहिड़ो ज़मानो ईंदो युहिब्बूनल माल व यनसौनल हिसाब माल सां मोहबत कंदो हे बि मेड़िया हलाल हराम जाइज़ नाजाइज़ बस मेड़ मेड़ा हेरे हिसाब किताब जे ॾींहं खे विसारे थी छॾींदा अब तो फरमाया तव्हां खां हिसाब कंदासीं वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा ज़रूर गुनाह कंदो बि असां लिखंदासीं सिना कंदो बि लिखंदासीं ज़रूर तव्हांजो गुनाह नेकी ज़री कंदो उहा भी लिखंदासीं पर ॾिसो मोहम्मद करीम जी उम्मत जे मथां रब जी केॾी महिरबानी जो गुनाह कर हिकिड़ो त हिकु लिखेसि नेकी हिकु कर त मां 10 नेकियूं लिखांसि इहा न उमर सां भलाई आहे न हिकु नेकी कर सुभान अल्लाह दादा चौदह चौकी वारनि खे ख़बर पए त मुले खे खाली न आहे हे क़ुरान कंहिंजो मुहताज आहे तव्हांजी मर्ज़ी आहे अचो तव्हांजी मर्ज़ी आहे न अचो तव्हांजी मर्ज़ी ॿुधो तव्हांजी मर्ज़ी आहे न ॿुधो तव्हांजी मर्ज़ी आहे कम जे ॾियारे त पुछा थींदी तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हांजी मर्ज़ी ते मौलवी गुल हसन जो अकेलो कम न आहे हुन ते वीचारे इदारो खोलियो हुन ते वीचारे होको लगायो आहे डोको लगायो अचो चले आओ मुसलमानों ये रास्ता जन्नत जा रहा है कोई है जो हमारे साथ चले इन मस्जिद में चाहे बोरी ॾिनी चाहे सिर ॾिनी न अल्लाह जो कसम मम बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहु बैतन फिल जन्नत जे मस्जिद अल्लाह जे लाइ ठाही अल्लाह उन जो घर जन्नत में ठाहे खोटी ना हिकड़ी नेकी ज़री कबूल थी न बेड़ा पार थई कर 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 वो अगई द पाव न त मनन के मोट घणा माण्हू चवंदा न बा छा वञी क्यों होचे तो अगई पाव न त मनन के मोट होचे तो एडा मन कर करे वो अल्लाह वट च मनन मन तुजो पाव अग जी वञी त तुजो बेड़ो ही पा हिकड़ी नेकी खणी आयो माण्हू हिकड़ी जन्नत में मशर जो मैदान हो हिसाब किताब तूरती हिकड़ी नेकी कुट से रब फरमायो छो कुटाई थई सही कुटी वई वञ वठी हिय कतारा लगी भैया रोड तो ॾिठई अमर बीठी अम्मा मेहरबानी कर तुझो बच्चो वञी तो जहन्नम में सड़ंदी अम्मा कने की गुटी मां दी जिस्मो जा बच्चा मां कुर्बान वञा मां पाण हिसाब किताब जे इंतजार में बीठी आया मुझो तो हिसाब किताब या कोन थियो केड़ी खबर अलाए छा थींदो मां जो ही कने की मां काॾे वञा अम्मा दुनिया जे अंदर मुझे का सवा मानी न वनदी पूरी दुनिया जो जहान गुजरी वयो अपे देंदो अपो मोटाइंदो से आयर देंदो आयर मोटाइंदो से भेनरू मोटाइंदो से साल मोटाइंदो से उनके चंदो तो के हार सिंगार वडा वडा सोना थी नाम चे आओ मिया हाने मा छा कया मुझो पाणे हिसाब किताब न थियो पुत्र मोटाइंदो
यानियो मोटाईंदियो हाणे ॾिठई सभिनी मोटायो चके पियो काश हिकने की कया हाथ ॾाढो भलो थी पई छो गुडो अल्लाह अल्लाह वञे पियो हिकिड़ो बानड़ो हुयो चई यार ॾाढो परेशान यार मां अमल तोराया नेकी हिकिड़ी खुजी पई आहे यार ॾाढो परेशान साम्हूं अबो बीठो अथई अम्मा बीठी अथई ॿाहिरि बीठा अथई साल पुट काई न ॾिनी चई हिकु नेकी चई हा चई यार मां त ॾिसां थो मुंहिंजे न माया माल में कुल हिकु नेकी तुंहिंजी हिकु कुटिया बि परेशान मां हिकु ते वरी काॾो वेंदुसि अचु त अल्लाह जे नाले ते ॾियाए तुंहिंजो कमु थी वञे बाक़ी मुंहिंजी क़िस्मत मूं सां नेकी मिली वई माता खां पुछां थो हिकिड़ो माण्हू बयाबान जंगल में बीठो जे रण पट में सामानो उठ जंहिंमें पानी भी हुजेसि जंहिंमें खाद खोराक भी हुजेसि उहो उठ थी वञेसि गुम बीठो जी निटण उस में परेशान हुजे काॾे वञा न को वाई न को होई न छा हिकिड़ो उठ हुयो बि गुम थी वियो जंहिंजे मुंहिंजो सॼो सामान पियो हो ये परेशानी में जो ओचतो उठ ज़ाहिर थी पेस त मां तव्हां खां पुछां थो केॾी ख़ुशी थींदसि ॻाल्हायो भला हिकिड़ो माण्हू उञो पियो तड़पे मेणनि खां वठी कंबर ताईं को माण्हू ई न मिलेसि पाणी बि न हुजेसि तड़पे पियो हिकिड़ो जो न अचे मिठो शरबत थधो कयूं अचे हुन गिलास भरे ॾेसि त केॾी ख़ुशी थींदसि हिनखे एॾी ख़ुशी थी भॼंदो अल्लाह कमु थी वियो चइसि अबे न ॾिनी अमड़ ननी पुट ननी ज़ाल ननी हिकिड़ो तुंहिंजो बानो उन तुंहिंजे नाले ते ख़ैर कयो वठी अचो नेकी हिक तई चई सही आहे छो ॾिनई हिनखे चई सही हिकिड़ी नेकी ओ मां चयो त आई हिकिड़ी हे तुंहिंजो ॿारनो ॾाढो परेशान हो साईं मां तुंहिंजे नाले ते ख़ैर कयो साईं अच्छा हे त जन्नत में वञे मुंहिंजी क़िस्मत मूं सां मेणा चौकी जा मुसलमानो रब फरमायो से हिते त भाव भाउ खां बेज़र माओ पुट खां पुट माओ खां ज़ाल मुर्स खां मुर्स ज़ाल खां यौम यफिरुल मर्उ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि कोई कंहिंखे कम न थो अचे कीअं ॾिनसि ओ मुंहिंजा बाना करीम तू न आहे करीम मुंहिंजो नालो आहे करीम मां आहियां सखी तू न आहीं सखी मां रब आहियां रब फरमाईंदो मलाइको ॿियो ख़बर एॾी सखावत कई अथई हिक नेकी बि अल्लाह 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 मुसलमान रब ऐलान फरमाईंदो मलाइको मां रब जी फैसलो इहो आहे त न ॿिन्ही खे जन्नत में वठी वञो चई ॾे न सुभान अल्लाह हिक नेकी ते थो वञे हिक नेकी कर न अलाए केतिरो न कयूं जूं अॻियां आहे हिकिड़ी सही आहे कहिड़ी नेकी आहे ॿुधायां चवंदा साहब ॿुधायां वो अमल कंदो थुप न कंदो से इहो माण्हुनि खे ॾींदो कर्ज़ छा ॾींदो ख़ुदा जे वास्ते कर्ज़ बाबा कर्ज़ खणो मूंखे टाइम ते ॾेई वञो बाबा पोइ जॾहिं तारीख़ पूरी थिए न पोइ माण्हू मोकिलींदो वञो फिलाणे ॾे कर्ज़ ॾेई फिलाणे ॾे मौली साहब अने तई वठी अचे पर हुनखे चवंदो ॻाल्हि ॿुधो कर्ज़ मुंहिंजो तव्हांजो न आहे प्यार सां घुरजोसि देव त ठीक मोहलत घुरे त मोहलत ॾिजोसि पर जे चवे थो मांखे ॾियण जी ताक़त कान्हे त पैसा मुंहिंजा अथसि अल्लाह जे नाले ते माफ़ कयूं अचिजोसि अकेला अकेला थोड़ा गोरा बारा समझे चो सुभान माफ़ कयूं अचिजोसि माफ़
असां वरी कर के छा था चऊं अरे नदी नहीं कर चई साईं हेल सारियूं बि न थियूं हिंदाणा बि न थिया चई माइट रियायत कयां तो ईंदड़ हिंदण में ॾी जाए हाणे घणा आई 50 चई पोइ 70 करे ॾी समझे थो न सुभाणे अल्लाह छो न हिन जे अमल वो 70 करे ॾी सही तो कहना है माइट रहा ना वो 70 करे दी जाए ना वरी मथे साल चई कणक में नंढियाणी यार क्या खैर माइट काली नहीं 80 दी जाए 80 कुट उठ पतन दे कुट बोई कुटी ए कुरान हथ न कुट जे तो जाए मामूली वाला अल्लाह जे घर में ॾियण में कोन वो छोरा ख़त्म ही न ॼाणाईंदी यादि रखी छॾिजांइ हे प्लाट कहनो साईं अली मुराद उन जा पुट सदको वञा उन जे पुट ॾिनो न प्लाट ऐं पाण मुंहिंजा है अहिड़ा माण्हू काथो लभनि तौहीद खे हिन इलाइक़े में जे आम कयो न त हाजी अली मुराद सदको वञा अॼु क़बर रोशन वरे जेको प्लाट में मस्जिद ठाराई अथव न ख़ुदा जो कसम अञा बि जन्नत रोशन खटी हाँ न पर हिंदा में हिस्सो भी न छोड़ो प्लाट न ठारा भी दो ना सुभान अल्लाह चओ ना कुछ तो दी दो ना कुछ तो दो ना तो केया बीला से चो इंशाअल्लाह बरकत बोले सो ना अल्लाह दे असा जो अल्लाह दे यकीन को लेरा चाहे दींदो हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला नो जी रानी अम्मा फातिमा ज़हरा चवे थी अली यार तो ध्यान बिनी मां बीमारी मां उठी आया मां के दारू खारा मुझो मौला अली वयो बाजार में दारू उठी आयो फकीर मिलिस अली अल्लाह जे नाले ते मां के दारू तडे अजोगो हुजिया चमिया भजी वञ परे बिना माईअ चयो पर जे सा त गोले गोले सफ़ा एड़ी शेरे सा सफ़ा फितल मुझे मुर्शिद अली जज्बा बाग में अल्लाह जो नालो रब जे नाले ते दारू ॾई आयो घर जो आयो साईं फातिमा चयो अली हाय मां दारू चयो मां जे फातिमा मां आयो हुयुसि वरतियूं पियो अचा रस्ते में फकीर मिलियो रब जे नाले जी सदा रही उन्हें के ॾई आयो माए अम्मा फातिमा का मामूली माई लगी मदीने जे मीर जी न्याणी मुझे मौला अली जी रानी हसन हुसैन जी अमर जन्नत जे औरत जी सरजोर कुरान जी हाफिज़ानी आलिमानी साजिद मुत्तकी परहेज़गार अतेदर खुदा जी सा जो कसम मुझे मुर्शिद अली वट माल न हो गरीब हो यहूदिया जे बाग में नारो हलाए करे मां पानी कढी वण के पानी दई मजदूरी दई वठी पंजन बच्चन के पालींदो हो गुरबत जो ज़मानो हो मुझो मुर्शिद अली चवंदो हो रब जे रज़ा ते ॾाढो राज़ी आया हज़रत अली चवंदो हो छा कंदो हो चवंदो त रज़ीना क़िस्मत अल जब्बार फीना लना इल्मु वलिल जुहाल मालो रब जे फैसले ते ॾाढो राज़ी आया अल्लाह जागिरन के माल ॾिनो आहे मां अलीअ खे अल्लाह क़ुरान जो इल्मु ॾिनो होरियां दो सुभान अल्लाह हां मां रब जे रज़ा राज़ी ओडे माल एडे कुरान माल फानिया कुरान बाकिया चो न सुभान अल्लाह माल फानी कुरान बाकी माल वारे जा दुश्मन घणा कुरान वारे जा यार घणा असां जा एडा यार अब्दुल करीम तो ये जो फोन न कया त हमेशा कंदो आ साईं काथे चाहे डबी अॼु वाला गर्मी वठी सला जा कंदान खोड़ साईं पाण भी कंदो साईं चाहे डबी हलो वठंदियो मुबारक करोड़े जो ते जुदा कुरान वाले जा यार घणा ही कुरान सुता प्यारा जो सुबह थी
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञास मेहराब में वेठा हिकिड़ो माण्हू ॾाढ़ुनि जो टोकरो भरे आयो चओ न सुभान अल्लाह मुझे नबी अलैहि सलातो वसलाम 10 ॾाढ़ूं कढी हिकिड़े गिरना त वञ मुझे अलीअ खे ॾेई आ जेको खयूं पियो वञी उन चयो त अलीअ जो इम्तिहान वठां हिकु लिकाई वञी करे दरवाज़ो खड़काई मुंहिंजे मुर्शिद अलीअ जो अली निकिरी आयो अली तुंहिंजे लाइ मिठे मोहम्मद ॾाढ़ो ॾिना चई घणा नव चई मुंहिंजा न आहिनि चओ सुभान अल्लाह चइसई नबी साईं तुंहिंजो नालो कयो चवंदा मुंहिंजा न आहिनि चो मुर्शिद अलीअ चयोसि मुंहिंजा नव न अथई मुंहिंजा 10 अथई सही कीअं जे मिठो मोहम्मद भी सचो अल्लाह भी सचो नबी फरमायो जेको अल्लाह जे नाले ते 1 रुपयो ॾींदो दुनिया में रब ॾींदुसि आखिरत में 70 हिते क़ुरान तो फरमाईंदा मौजा बिल हसन फलहु अशरु अमसालिहा फरमाए जेको हिक नेकी कंदो मां अल्लाह 10 नेकी जो सवाब ॾींदो मांसि चो न सुभान अल्लाह अरे मां कल हिकु ॾाढ़ो ॾिनो आहे हाणे 9 14 मिलनि 10 मिलनि तो किसे मुकर जी अली केॾो तुंहिंजो ईमान पक्को आहे वाकई तुंहिंजा 10 ॾाढ़ो मिलिया इन मस्जिद में जे हिकिड़ो गाडर वठी ॾिनो नला जो कसम आहे हिनखे 10 गाडरनि जो सवाब मिलंदो हिते 10 गाडरनि जा पैसा मिलंदसि जेको हिकु तरी हणाईंदो न हिकु तरी 10 तरी जा पैसा न मिलंदसि त मां कंहिंजी मयार बि एक दर हणाई न 10 दरन जेतिरा जेतिरो दर में 10,000 ख़र्च आयो रब इन की दुनिया में 10 जे जाइ ते मां नथो चवां मोहम्मद जो ईमान अथव त मोहम्मद भी सचो आहे त मुंहिंजो अल्लाह भी सचो सवाब वॾो असां मज़ाक सम्झी मुल्ला मुल्ला ठंगा पेटन छो जो मुल्ले जी सारा इन ते वेठी आहे हाणे मां मस्जिद तुम पैसा खाया साला के कराया अगे साला मरी वई छा न पी हले तहां जो सवाब तहां जी नेकी आहे तहां जी कब्र ठंडी जे भी न मस्जिद अल्लाह न उन जी कब्र ठही वई तोखे ख़बर आहे अल्लाह जी ज़ात जो कसम मां के गाली याद छो मां बियो वाइस न कंदो सच इहो ई कंदो ॿिया वाइस घणा कया कंदा यो वाइस केड़ो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको मस्जिद अल्लाह जे लाइ ठाहींदो अल्लाह उन्हीअ जो घर जन्नत में ठाहींदो मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह हुजूर फरमायो जेको मस्जिद अल्लाह जे लाइ ठाहींदो अल्लाह उन जो घर जन्नत में ठाहींदो इहो सच तवजो करो वरी एॾा क़ुरान तो फरमाए त मस्जिद मुशरिक न ठाहे मा कान लिल मुशरिकीन यामुरु मसाजिद अल्लाह मुशरिक के कोई हक़ न आहे जो मस्जिद ठाहे मुंहिंजा मौला करीम मस्जिदूं केरु ठाहिनि रब क़ुरान में ॿुधाए छॾियो पागड़ीअ खे मस्जिद ठाहिण जो हक़ नाहे मुशरिक के नाहे हिंदू के नाहे यहूदी के नाहे कादियानी के नाहे नसारो मस्जिद न ठाहे साईं केर ठाहे इन कुरान पाक में सूरत तौबा में लिखल तो वो मुसलमानों कलमे वारो खोले करे कुरान पढ़ो अवा सब ॾाढा सुभान अल्लाह चओ तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाईंदा इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह वल यौमिल आखिर व अकामा अस्सलात व आता ज़कात व लम यख्श इल्ला अल्लाह देखो ॾाढा सुभान अल्लाह चलो मूसा कनो मदीने हल अल्लाह तो फरमाए मुझा हबीब चो त मस्जिदूं ठहरना मन बिल्लाह जो अल्लाह ते ईमान मनो था तो ईमान अल्लाह सच्चो वल यौमिल आखिर आखिरत ईमान तने क्या मतलब दीदी हां चोबे व अकाम अस्सलात नमाज उए मस्जिद उए ठहने जेके नमाज कायम कन
मोमिन आयो नमाज कायम कंदा ना आयो हिकु या अदा बिया कायम अदा उन जो पाण पढ़ी मोली वकार पाण पढ़ी मोली सादुल्लाह पाण पढ़ी मां पाण पढ़ी मोली इरफान पाण पढ़ी ना पढ़ी वरी ज़ाल खे चई नमाज़ पढ़ पुटन खे चई नमाज़ पढ़ जेको मिलियो उन खे चई अदा नमाज़ पढ़ इन कायम कई इन छा कई साईं कायम मस्जिद उठा वक़ाम सलात व आत ज़कात मस्जिद उठन जेके अल्लाह जी नाले दे ज़कात कदन सुभान अल्लाह ओ नंगलो विदारे तो जेता सभा संस्था है आत ज़कात हां बुधो मस्जिदूं केर ठाइन बुधायो ऐं आखिरी टी ॻाल्हि साईं कहिड़ियूं केर ठाहे अल्लाह जो फरमाए जेके अल्लाह ते ईमान आननि नमाज पढ़न ज़कात ॾियनि अया चौथी निशानी फरमाए त मुंहिंजूं मस्जिदूं उहे ठाहिनि वलम यख्शा इल्लल्लाह फरमाए मुंहिंजूं मस्जिदूं ठाहिनि जिन जे दिल में मां अल्लाह जो भउ आहे हे ना बुधो लाउड तो जो चिटो न तो वने गोड़ तो करे घणो सदको ने चो सुभान अल्लाह या एकले वडे रे गाल बुधी मस्जिद ठाणे जी चले मस्जिद ठाए कई को भी रुपयो न वडो चंदो सही हा मस्जिद ठाणे शुरू कई बुधो ठाहे उन मस्जिद जो नीला न पयूं मिलन उन इलाइके हिकड़ी कुरारीअ मां ये नीला वठी रखियूं त मां मस्जिद ठाराईंदस मस्जिद बादशाह जी ठई वञी कुरारी सां मिलिया कुरारी असांखे नीला ॾे चियबा नीला खणी वञो मां पाण इरादो कयो हो मस्जिद ठाहिण जो पर कोन थी ताकत चई कुरारी वॾेरे मस्जिद ठाराई आहे वॾेरी कंहिंजो रुपयो लॻणो न आहे हिकिड़े पासे खां नीला रख ॿिए पासे खां दुनिया सोन तोर चई न बाबा न खणी हुन बि जो बादशाह खे कहिड़ी ख़बर चोरी वञी वियूं ॿुधायोसीं न चयूं साईं तव्हांजी मस्जिद ठही वई आयो मस्जिद में ॿ रकातूं नफ़िल पढ़े चई मुंहिंजा मौला तुंहिंजो नबी सचो आहे मोहम्मद मुंहिंजो ईमान आहे तुझे नबी मोहम्मद फरमाए मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह जे मस्जिद ठाही अल्लाह जे लाइ अल्लाह उन्हीं जो घर जन्नत में ठाहींदो करीम अल्लाह मां मस्जिद ठाही त मां कंहिंजो रुपयो न लॻो आहे अल्लाह मुंहिंजो घर मस्जिद मुंहिंजो जन्नत में ठाहे जाए घर अचे थो पियो रिवायत में बादशाह सुतो पियो ॾिसे थो पियो ख्वाब में मां जन्नत में वियो आहियां ॾिसां थो त वॾियूं माड़ियूं माला एक हमारी दिशा दो वाजी सुनी उसमें मस्जिद कही भाई मलाद करी जवाब मिलो बाबा मलाद फलाने बादशाह जी दुनिया के अंदर उन अल्लाह जो घर मस्जिद ठाहे छॾियो अल्लाह उन्हीं जो घर जन्नत में अगे ही तैयार करे छॾियो उन घर जे साम्हूं भी मलाद नजर आयो ही भी हिक जहिड़ी आहे हू बहुआ या कंजी जवाब मिलो उन मस्जिद में कुरारी बोरी नीलू नीलवन उन जे करे अल्लाह उन जो घर भी जन्नत में ठाहे छॾियो बादशाह सुबुह जो उथियो हीअं जो घंटो वॼाई नौकर चाकर भॼंदा आयो अरे तव्हां कूड़ छो आयो चईं कुरारीअ ॾाढो ज़ोर कयो पैसा न पई वठी असां तंहिंजे करे कुरारी जूं ट्रेन नीलूं हयूंसीं बादशाह चयो जल्दी कयो ठाहियो मस्जिद पट थी वियो हाणे ऐलान कयईं बाबा माई बखील थियो हुयो अल्लाह ॾाढो सखी आहे हेॾी मां मस्जिद ठाही लख ख़र्च कया मुंहिंजो बि बंगलो जन्नत में ओड़ो कुरारीअ हिकिड़ियूं नीलियूं ॾिनियूं आहिनि रब हुन जो बि बंगलो ठाहियो आहे मां छो बखील थिया रब सखी हाणे न मस्जिद में जेके ॿोरीअ जे सिर जे टीअर जे गाॾो जे बाबा सभु ॾियो 1000 ॾे को 5000 ॾे सभिनी जा घर अल्लाह मोहम्मद उम्मत जा घर जन्नत में ठाराए छॾी जेका जायदाद में रुपयो ख़र्च कयो अल्लाह सखिया मता जो रुपए दे जन्नत कीअं मिलंदी मता ईअं
चेतो या बुनय्या इन्नहा तकु मिस्काल हब्बतिन मिन खरदलिन फतकून फी सखरतिन औ फिस समावाति औ फिल अर्द याति बिहल्लाह इन्नल्लाह लतीफुन खबीर। लुकमान पंहिंजे पुट खे चए थो या बुनय्या वॾी वसियत सूरत लुकमान हिकिड़ी ॻाल्हि चए थो या बुनय्या ला तुशरिक बिल्लाह ए पुट अल्लाह सां कंहिंखे शरीक न कजाए छो त इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम शिरक वॾो ज़ुल्म। वरी चए थो या बुनय्या ओ मुंहिंजा पुट क़ुरान तो फरमाए पुट खे चइबो खद्दक लिन्नास ए मुंहिंजा पुट माण्हू सां खद पेशानी सां पेश अचिजाए मुंहुं सुजाए करे न मिल जाए प्यार सां मिल जाए वॾाई करे न हल जाए वक़सिद फी मशीक वग़ुद मिन सौतिक आराम सां हल जाए ऐं नरम नरम माण्हू सां ॻाल्हाए जाए रेड़ियूं करे न ॻाल्हाए जाए वॾो आवाज़ कॾहिं जुओ वरी थो चएसि या बुनय्या अक़िमिस सलात वअमुर बिल मारूफ वनहा अनिल मुनकर। ए मुंहिंजा पुट माण्हू खे नेकी जो अमर कजाए बुरनि कमनि खां रोक जाए पुट जे करे नेकी कंदे कंदे माण्हू तकलीफ़ूं ॾियनि माण्हू गारियूं ॾियनि माण्हू तोखे ईज़ा हुजनि हुन ते सबुर कजाए मुंहिंजा पुट सबुर कजाए चवेसि थो या बुनय्या हे मुंहिंजा पुट कंहिं बि नेकीअ खे नंढो न समझजाए कंहिं बि गुनाह खे नंढो न समझजाए मता चवे त यार ही को वॾो गुनाह त न आहे मता नंढो गुनाह समझी उनखे करे छॾे न न मुंहिंजा पुट ईअं न कजाए नंढे गुनाह ते बि पकड़ मता चवे हीअ कहिड़ी नेकी आहे नेकी कयां त वॾी मस्जिद में हाणे 100 कहिड़ो ॾियां 500 कहिड़ो ॾियां पूरी कहिड़ी वठी ॾियां हाणे मोली गुलसन खे पापी का मिली वेंदी पाणे ठाराईंदो न 100 अचे बि ॾी जाए 1000 अचे बि ॾी जाए 5000 बि ॾी जाए कंहिं बि गुनाह खे नंढो गुनाह समझी कजाए न कंहिं बि नेकीअ खे नंढी नेकी समझी छॾे न ॾी जाए छो अल्लाह ख़बर रखे थो रब्बो लतीफुन खबीर। अल्लाह आसमान जा कुछ भी ॼाणींदो आहे ज़मीन जा कुछ भी ॼाणींदो आहे जबलनि में अंदर राज उहे भी ॼाणींदो आहे समुंड जे अंदर राज अल्लाह उहे भी ॼाणींदो आहे सब राज ॿुधो इन करे नंढड़ी नेकी हारून रशीद मुल्क जो बादशाह ये सऊदी अरब में उन जी ज़ाल माई ज़ुबैदा हारून रशीद पाण बि वॾो सालियो नेक ऐं उन जी ज़ाल बि ज़ुबैदा बि नेक माई वञे पई हज़रत बहलूल मजसूब हो अल्लाह जो वली हो हक को माण्हू हो बहलूल वेठो आहे रोड ते मिट्टी आली करे ऐं महला तूं बि उठाए महला चईंदे माई ज़ुबैदा ते बहलूल छा तो करी चई माई जन्नत जूं माड़ींदो ठाहियूं सुभान अल्लाह चई जन्नत जूं माड़ींदो ठाहियां चई घणे में ॾींदे चई बस रुपए में ॾींदो वो रुपए वॾो रुपए चई रुपए में हा चई रुपए में घर खणी आई हारून रशीद जो छा वठी आई आहे ज़ुबैदा चई बहलूल माड़ी को जन्नत जूं खपाए चई घणे में नहीं चई रुपए में चई मुला मुरे वई चरी रुपए में जन्नत में चो सुभान अल्लाह इते भी मोली साहब चया वा मोली गुल सलाबा हे दरी ठाराए ॾे जन्नत मिलंदई उते चवंदा मोली दरीअ ते तो जन्नत हली बाबा चवंदा घणा कोन जे मोला मस्जिद जे दर ते तो जन्नत हली ॾींदो तू जो ईमान आहे त ॾींदो ना है तो पाण जा अल्लाह हारून रशीद रात जो सुतो पियो आहे ख्वाब तो लहे त मां जन्नत में चो न सुभान अल्लाह जन्नत में ॾिसे त माड़ी आहे पुछे तो माड़ियूं कंहिंजियूं आहिनि या कंहिंजी आहे
जवाब मिलो तो इया जुबैद जी मारिया अया कल खरीद कई नता जो सुभान अल्लाह तू चुप कर ए चो सुभान चीज हारून रशीद जो निकतो गोले 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 बलूल के मस्त वनी हथ कई सागो पे मारू ठाए बलूल छा तो करे ची हारून रशीद ची बादशाह जन्नत जो मारी दो ठाया ची घणे दी ने ची सजी बादशाही दी ने भी नदी नो महांगी थी वया चलो सुभान अल्लाह सजी माल कल तो मुझे साल के रुपए में नहीं ची कल अण ॾिठे जो सौदो हो अॼु ॾिसी तूं पो आयो अल्लाह जो कसम ओ चांडिया साहब ओए अण ॾिठे जो सौदो सौदो आए कोई मुसावा पार करण वारो अल्लाह जो आए इन अल्लाह अश्तरा मिनल मुमिन ए कुरान मुझे हथ में मौली गुल शर्मा के न चयो आ त इहो मौजू ॻाल्हाए ए कुरान मुझे न चयो मुखो हां नच अल्लाह नच ये एने होयो ही ना ए मां पाण तो गने पाण कुदरत मगे मावर जा देरी नो ना जरूरत थी ने छिलिंदो आ जमा समझो माउ दो छो न केर बागड़ी नी हिंदू नी अल्लाह जे त नाले जदे हिंदाना हेल हेकुण जे बीर बीन न थनी दे चई जा अया अया भी डाउन थी लई डाउन थी लई अल्लाह जो कसम डाउन दे ने अल्लाह दे नाल दे नहीं पर हजरत अबू बकर सिद्दीक खजो माल खणी आयो अबू बकर घर रखो तई जिसे गंज तन छा रखिया जिसे अल्लाह ही अल्लाह के रसूल जी मोहब्बत काफी वाले वाह यार वाले वाह यार उमर अब्दुल खणी आयो उस्मान साईं 200 घोड़ा का आयो ते छोरा के 900 उठवींदा मैं सामान दा छोरा चैया छोरा हेला पैसा खणी आ रोकर मोहम्मद मुस्तफा के इंदे पो साईं न सा रांद पिया कन चो सुभान अल्लाह ओ अल्लाह उस्मान माके डाडो राजी क्यों थई अल्लाह तो उस्मान जे माल में बरकत ही बरकत करे बरकत ही बरकत अच्छो अर्जु भाई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो एड़ो ज़मानो ईंदो युहिब्बा अयुहिब्बुल माल व यंसौनल हिसाब हुजूर फरमायो मुंहिंजी उम्मत एड़ो ज़मानो ईंदो जो माल सां मोहब्बत कंदो मुंहिंजे साईं फरमायो हिसाब किताब जो ॾींहुं विसारींदो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो युहिब्बुल मखलूक व यंसौनल खालिक मुंहिंजी उम्मत एड़ो ज़मानो ईंदो मोहब्बत कंदा मखलूक सा दुनिया सा मोहब्बत होटल दे वेठो आ यार सा आसान आई मस्जिद में ना आयो माल सा मोहब्बत हेरे नजर करो बकरन सा कदन सा मेन सा मोहब्बत वाणी में बीठो अल्लाह अकबर जी सदा बुधाई हय्या अल सला जो आवाज बुधाई लड़ी ना आयो माल सा मोहब्बत खालिक विसारे छॾियई इहो ज़मानो अचियो जेको 1400 साल अॻ में मुंहिंजो साईं फरमाए वियो ओ कलमे वारो ख़ुदा जी ज़ात जो कसम दुख ईंदो असांखे को दुख न आयो असांखे को ग़म न आयो मदीने जे मीर फरमाए मुंहिंजे मथां कलमे पढ़ण वारो दुख ईंदो पर मां मोहम्मद करीम जे दुखनि खे ॾिसजो मूंखे वॾा दुख आयो एॾा दुख सवा लख नबियनि जा गॾु कयो मां मोहम्मद जा दुख तोरे करे वसन कंदो मुंहिंजो दुख सभिनी खां वधी वेंदो अल्लाह हुजूर फरमायो मां अम्मा जे पेट में मुंहिंजो बाबो वियो हो वापार ते अम्मन खे चई वियो ओ आमिना मां मोटंदुसि इंतज़ार कजांइ वियो जीअं जो मुंहिंजो मके मदीने जे विच ते फौत थी वियो हुजूर फरमायो मां जाइम त यतीम अम्मा जे घर में इतना पैसा कोना जो दिए में तेल विझे अम्मा साईं फरमाए थी
जो मुझो पुत्र जाओ सजो कमरो नूर सा चमके पयो ये जो नजर कया शाम मुल्क जो मारियो बीमामना मक्के मा पई दिसा हिता जो नजर ग्रंथ मा सजो मको नूर सा चमके पयो कुर्ब जो जमानो हो अल्लाह वल्ले मायो मक्के में बारक नहीं दियो कई माय मोहम्मद करीम के न कयो साजे लो यतीम अबो कोने से यतीम जे करे भूखे छड़े वयो मुझो चेहरो न ॾिठो अम्मा बीबी हलीमा आई आमना बीबी जो दरवाजो खड़कायो अगरा आवाज आयो अम्मा मुझो नालो हलीमा सादिया कबीले जी आया अम्मा साजे मुल्क में डुकर भयो बार लोडे अम्मा फरमाई बार हलीमा दी चवे सबो छा कंदो तस अम्मा अबो कोने से यतीम चवे थी अम्मा जे अबो कोने तू को जुदी दी अदी मां शादी दी मां मां गरीब मिस्कीन मुझो बचो यतीम खणी वंजो आन जा तबो गजनी दी मां अल्लाह वल्ले हलीमा बीबी चवे थी दरवाजो खोल ये जो दरवाजो खोलियो अम्मा हलीमा जा कदम मुझे मोहम्मद करीम जे अंग ते पहुंचंदा विया ताक लगी वियोसि अदी दी ची मां गरीब मिस्कीन तुझे घर में री खुशबू जो कैसरे किसरा जे बादशाह महलातुन में ना हो मुफ्त में तो नहीं दियो अदी या खुशबू के सनी न चाहिए जे मुझे बच्चे के घर आईया उन मुझे मोहम्मद की खुशबू दई अम्मड़े भला मां के बच्चों देखो अल्लाह वल्ले हाय राम दी चौकी वारो मेरा चौकी वारो खुदा जो कसम मुझे सही जे मथा अच्छी ताकत दई हुई हिया जो कई अल्लाह मां हलीमा फरमाए थी मुझे नजर मोहम्मद करीम जे चेहरे दे गई एडो सोहरो जिंदगी गुजरी वई एडो बार मान बीठो फरमाए थी मां समझो बच्चो निंद्र पयो हो पर ना 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 निंद्र न पयो जागे पयो बेहद न डोल से मूडे दिसी मोहम्मद मुर्की पयो हलीमा फरमाए थी मां सईयन के खयो ये करे चुम्मी दई सीने सा लगाए मामा फरमाए थी मुझो सुको पासो साओ बन चेसी बीबी रुपयो न दे अल्लाह जे नाले ते मोहम्मद दे त खणी बनी ते हिक शर्त साडी थी इते वडियूं गालियूं टाइम नाए कलाक थी वियो साईं आयो ना आयो हां साईं गुला संकारे बाबा अचे तो जो जल्दी करनो साईं गर्मी भी आ चो बा तो खबर पवई सुभान अल्लाह कणियल बुधो जिस ताईं साईं अचे तिस ताईं ला साईं मसूद मां तवज्जो ये खणी वई एक शर्त सानी दी मां केड़ो मुझे पुत्र के खणी वंज उन टई मान जाए से जो मुझो पुत्र घुमण जेड़ो थे त पी जी कब्र ॾेखारी दी मास मोहम्मद पेट में हो त पी खणी इति वडो वाक्यो हलीमा बीबी चवे थी मां घर कणीस मुझा ठिकर भी सोना बणजी विया 6 साल थी उम्र खणी आए आमना तो जो पुत्र घुमण जेड़ो थियो तई अमना अमना में मन के चयो जल्दी कर मोहम्मद के हार सिंगार करा हार सिंगार की जरूरत लई मुझो साईं जा सुरमो बादल सीध निकल नारो वजल तोर थियलो एडो सोनो जो चंद्र भी दिसी करे शकी थींदो हो पर यार ओ चाचा साहब जे सोने के सिंगार करा त 14 चंद्र लगी वींदा थई दादा त चो न सुभान अल्लाह सोनो तगे आवर जे करे सिंगार वाह जो सोनो एरे साईं के खणी वई तवज्जो खणी अम्मा आमना चयो त जल्दी कर हलिया अम्मा आमना भी उम्मे ऐमन तवज्जो हलंदी हलंदी आया अम्मा आमना फरमाई थी आयो
नबी साईं खे वठी आई बाबा जे कबर ते अस्सलामु अलैकुम या अब्दुल्ला तू चयो त मां मोटंदुसि इंतजार कर मां तुझो इंतजार कयो अब्दुल्ला तू मोटी ना है अब्दुल्ला तुझी अमानत मुझे पेट में हुई अल्लाह तो के पुटनो आ डाडो सोनो नजर तो कर मोहम्मद जूं अखियूं त ॾिस मोहम्मद जा चपड़ा त ॾिस मोहम्मद जे हलण जी लोड त ॾिस हुजूर फरमाए मुझी अम्मा रोए भई रोड़ी अची करे अमन के भाकुर पातो में अमन चयो पुट मुंहिंजा सोण हीअ तुंहिंजे अबे जी क़बर अथई तुंहिंजो अबो ओॾे वियो हितां कोई न मोटियो हुजूर फरमाया मामा खे चीज मां वरितो मामा जे चीज में वरितो न हलंदे हलंदे हिक जाइ ते आयासीं हुनजो नालो अबब अम्मा वेठी साओ पटण जे लाइ हुजूर फरमायो मुंहिंजी अम्मा वेही करे साओ पट मांखे चवे थी ओ मुझा सोना पुट ओ मुझा प्यारा पुट ओ पुट खुशबूदार मुझा शरीफ पुट मुझा जमील पुट हेरे वेजो त हुजूर फरमाया मामा जे वेजो वयुसि अमन मां के भाकुर पातो अम्मा मां के चुमी ॾिनी हल निरड़ दे नीणन दे गलन दे चपन दे भाकुर भी पाए अल्लाह वल्ल हुजूर फरमाए मुझी उम्र नंढी हुई 6 सालन जो हुयुसि अमन के चयन ओ मुझी मिठड़ी जी जलंधर अज प्यार जो अंदाज़ ॾाढो निरालो एॾो प्यार छो पई करे हुजूर फरमाए मुझी अम्मा मां के चयो मुझा सोहणा पुट मुझा खुशबूदार पुट हेॾे आन मां भाकुर पाया चुमियो ॾिया कहिड़ी ख़बर मता तुंहिंजी अम्मा तोखां मोकिलाए न वञे हुजूर फरमायो मां भी अम्मा सां भाकुर पातो अम्मा मां के भई चुमियो ॾे मां अमन के भी चुमियो ॾिया ये प्यार कंदे कंदे मुंहिंजी अम्मा फौत थी वई हुजूर फरमायो मां चयो मास ओ मुंहिंजी मिठड़ी जी जलंधर बाबा साईं जी क़बर ते कान आई अमर मांखे चरियूं थी वञे हिकु उमिरि नंढी ॿियो परदेस अम्मा